नवरात्रा दशहरो असां पूरो करे रहिया आहियूं ऐं हाणे हली रहिया आहियूं असीं ॾियारीअ जी तरफ़ ऐं ॾियारीअ जूं ख़ुशियूं असांखे मिलंदियूं ईंदड़ हफ़्ते में ॾियारी असीं धूमधाम सां मल्हाईंदासीं। असीं हली रहिया आहियूं UPSC जे बहितरीन सिंधी कहाणियुनि ते या चूंड सिंधी कहाणियुनि ते जिन चूंड डॉक्टर प्रेम प्रकाश कई आहे। डॉक्टर प्रेम प्रकाश जेका कहाणियूं चूंडे करे जेको किताब जो संपादन कयो आहे एडिशन कई आहे उन जी साराह मां अखर में नथो करे सघां पियो। हिक खां हिकु कहाणी चूंडी आहे, हिक खां हिकु लेखक जी रचना चूंडे करे हुन में कहाणी हुन ॾिनी आहे। एतिरो ई न पर हर हिकु कहाणीकार जी जेका ख़ासियत आहे उहा बि हिन ॿुधाई आहे। त मां उन लेखक जी ख़ासियत जेका डॉक्टर प्रेम प्रकाश ॿुधाई आहे उहा बि तव्हांखे कहाणी शुरू करण खां पहिरीं ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। इन कहाणीअ जो जेको देवनागरी में तर्जुमो आहे, देवनागरी में लिपियांतरण आहे, उहो डॉक्टर कमला गोकलाणी कयो आहे। ऐं डॉक्टर कमला गोकलाणी उन में हिकु ॿी ॻाल्हि जुड़ी आहे त उन में जेके किताब में लेखक शामिल आहिनि उन्हनि जी जनम जी तारीख़ ऐं जेकॾहिं हिन दुनिया में न रहिया आहिनि या असां जिन जी वफ़ात थी वई आहे हली असांखे छॾे विया आहिनि हली अगम देश जा वासी थी विया आहिनि हली त उहा तारीख़ बि उन्हनि उन में शामिलु कई आहे। इहा बि हिकु साराह जो ई क़दम डॉक्टर कमला गोकलाणी जो आहे। अचो हलूं था चूंड सिंधी कहाणी ते। त चूंड सिंधी कहाणियुनि खे शुरूआति किथां कयूं था? प्रोफेसर जगदीश लछाणीअ जे साहित्य जी परख किताब में ॾिनल कहाणीअ जे जुज़नि खां कहिड़ा कहिड़ा उन्हनि जे हिसाब सां, छो जो मां हीउ सभु जेको आहे पहिरीं तव्हांखे ॿुधायो हुया गुज़िरियल वीडियो में, इन करे हिननि ते मां वधीक डिस्कस न कंदुसि, हिननि ते वधीक ॻाल्हि ॿोल न रखंदुसि पंहिंजी। मां रुॻो पॉइंट्स में तव्हांखे बि ॿुधाए थो वञा त प्रोफेसर जगदीश लछाणीअ जे हिसाब सां कहाणीअ में जा जेके मुख्य उनासर जेके मुख्य जुज़ा आहिनि उहे आहिनि कथावस्तु या प्लॉट, सिलसिलो ऐं संगठन, प्लॉट ऐं मरकज़ी विषय या थीम, किरदार ऐं किरदार निगारी, गुफ़्तगू ऐं माहौल। इहे 6 पॉइंट्स ॿुधाया आहिनि। ऐं 7 आहे ॿोली ऐं इबारत, 8 आहे मक़सदु, 9 आहे आस्था ऐं सुवाल। ही 9 पॉइंट जेके आहिनि जगदीश लछाणी साहिब असांखे ॿुधाइनि। त पहिरियों कथावस्तु या प्लॉट, ॿियो सिलसिलो ऐं संगठन, टियों प्लॉट ऐं मरकज़ी थीम, चौथो किरदार ऐं किरदार निगारी, 5 गुफ़्तगू, 6 माहौल, 7 ॿोली ऐं इबारत, 8 मक़सदु, 9 आस्था ऐं सुवाल। ही 9 पॉइंट जेको आहे उहो ॿुधाइनि था पिया हिकु कहाणी में हुअणु घुरिजनि। दीपचंद बेलाणी साहिब खे मां तव्हांजो अदबी हालात पूरो ॿुधायो आहियां त उन्हनि छा छा ॿुधायो। उन्हनि 6 जेको आहे मुख्य जुज़ा ॿुधाया आहिनि। कथावस्तु, ढंग या शैली, चरित्र चित्रण, मक़सदु, गुफ़्तगू, वातावरण यानी देश ऐं काल। ही 6 पॉइंट्स दीपचंद बेलाणी साहिब अदबी आलाप में ॿुधाया आहिनि। हाणे हीउ जेको आहे किताब 2 जेके मां गुज़िरियल वीडियो में बि तव्हांखे ॾेखारिया आहिनि। अदबी आलाप लिपियांतरण डॉक्टर सुरेश गोकलाणी कयो आहे। ही साहित्य जी परख डॉक्टर जगदीश लछाणी जो लिखियलु आहे। ही दीपचंद बेलाणी जो लिखियलु आहे। ही ॿई किताब आहिनि जिन जे आधार ते असीं अॻियां हलंदासीं। हाणे कुल मिलाए करे ॿिन्ही लेखकनि जूं जेके परिभाषाऊं ॿिन्हिनि जा जेके जुज़ा आहिनि उहे ॾिसजनि त कहाणीअ में छा हुअणु घुरिजे, कहिड़ा मुख्य जुज़ा हुअणु घुरिजनि। उहे मुख्य जुज़ा आहिनि 5 मुंहिंजे हिसाब सां कहिड़ा हुअणु घुरिजनि। हिकु किरदार, देश काल वातावरण, कथावस्तु, संघर्ष या कॉन्फ्लिक्ट एंड मक़सदु या उद्देश्य। ही 5 पॉइंट हुअणु ज़रूरी आहिनि। इन्हनि 5 पॉइंट जे आधार ते असीं कहाणीअ खे साहित्य जी परख जी कसोटीअ ते कसे सघूं था पिया, ॾिसी सघूं था त इहा अदब जी कहिड़े तरीक़े सां असां वटि पेशकश कई वई आहे। हाणे हलूं था असीं पंहिंजे किताब जूं जेके कहाणियूं आहिनि, जेके 24 खनि कहाणियूं जेके चूंड सिंधी कहाणियूं आहिनि असांजूं डॉक्टर प्रेम प्रकाश चूंडियूं आहिनि, उहे असां कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। ऐं पहिरीं कहाणी जेका आहे उहा आहे प्रोफेसर पोपटी हीरानंदाणीअ जी शहनाज। कहाणीअ जो जेको सिरो आहे उहो आहे शहनाज। लेखक आहे प्रोफेसर पोपटी हीरानंदानी। प्रोफेसर पोपटी हीरानंदानी 19 जुलाई 1924 ते उन्हनि जो जनमु थियो आहे सिंध में ऐं उन्हनि जी वफ़ात जेका आहे उहा हिंदुस्तान जे बॉम्बे में थी आहे। उहा आहे 16 दिसंबर 2005 यानी 1924 खां वठी 2005 ताईं लॻभॻि 80 सालनि जी उमिरि उन्हनि पाती आहे। 80 सालनि जी उमिरि में उहो जेकर असीं उन्हनि जो विद्यार्थी जीवन छॾे ॾियो त उन खां पोइ सिंधी साहित्य जी हुननि सेवा कई आहे ऐं सिंधी साहित्य जा मट उन कहाणी, मज़मून ऐं नाटकनि जे ज़रिए भरिया आहिनि। अॼु असीं हुननि जी कहाणी शहनाज जेका आहे उन्हनि जी चूंड सिंधी कहाणी में पहिरीं कहाणी उन ते विझूं था पिया। ऐं प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी जो जीवन कीअं रहियो आहे उनखे ॿुधाए थो पियो। प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी स्त्रीअ जो जिते कशमकशपुर अॼु जो जीवन चिटण सां मन जो संसार जो अहसास छुहाव ॾिए
ऐं पुरुष प्रधान समाज ढांचे जी ओघर करे थी, उते स्त्रीअ जे केतिरनि ई कमज़ोरियुनि खे पिणु बेनकाब करे थी। इते स्त्री पुरुष संबंध ते संदसि पकड़ मज़बूत आहे। हवाला अॼु जा ऐं सचायूं चुभंदड़ आहिनि। लिखणीअ में किथे काफ़ी झुरियत सां चोट करे थी ऐं तशबियूं केतिरियूं त ताज़ा ऐं माना रखंदड़ आहिनि। तम्ज सां गॾु उहा कंहिं वक़्तु काफ़ी तलखी आणे थी। माना केतिरो अभ्यास कयो आहे डॉक्टर प्रेमचंदाणीअ प्रोफेसर पोपट हीरानंदाणी जी, उहो हिननि अखरनि मां साबित थिए थो त असांजी पोपट हीरानंदाणी कहिड़े तरीक़े जी लेखिका हुई। हाणे अचूं था उन्हनि जी कहाणी शहनाज़ ते। शहनाज़ में कुल घणा किरदार आहिनि? 6 किरदार निगारी हुअणु घुरिजे त उहे 6 किरदार आहिनि, जिन मां 2 किरदार मुख्य आहिनि। कहिड़ो? शहनाज़ ऐं बसंती, जेका कहाणीअ जी मुख्य किरदार आहे। टी हू, हुनजो दोस्त ऐं आया। 6 हुनजी तलाक ॾिनल ज़ाल। हू माना हुनजो दोस्त आहे, हुनजो पति आहे। उहो पाण कहाणीअ खे जेॾीमहिल तव्हां पढ़ंदा त तव्हांखे उहा ख़बर पइजी वेंदी। खणी मां हिते उहा डिस्कस नथो कयां पियो। कहाणी जी कथा वस्तु कहिड़ी आहे? कहाणीअ जी कथा वस्तु शहनाज़ जे दिमाग़ी हालत जे लाइ जवाबदार हिकु घटना आहे, हिकु जेको आहे किस्सो आहे। उहा हिन जी कथा वस्तु आहे। शहनाज़ जेका कहाणी जो सिरो बि आहे, उहा डॉक्टर बसंतीअ जी धीउ आहे। व्यामी कमज़ोर आहे, अपाहिज आहे, यानी दिमाग़ी रूप सां कमज़ोर आहे। दिमाग़ी कमज़ोर छो थी, इन जी घटना खे चिटण लाइ लेखिका कहाणीअ खे होशियारीअ सां उणियो आहे। पंहिंजो जीवन कीअं शुरू थियो, कीअं जीअण थियो, प्रेम जे नज़रुनि में संदसि चरित्र, पुरुष जे लाइ औरत छा आहे, संदसि प्रेम जी गुफ़्तगू हुनजे दोस्त सां चिटण लाइक़ु आहे। पोइ मां हिते ॿुधायां थो त छा यस शी इज़ वेरी मच अवेलेबल, इन फैक्ट अवेलेबल शी इज़ मैनी नाइट्स एज यू वॉन्ट। हा, उहो मिली सघे थी सचपच जेतिरियूं रातियूं तोखे खपे तूं खेसि हासिलु करे सघी थो। हिकु पुरुष जी जेका मानसिकता पंहिंजी प्रेमिका लाइ कीअं थी सघे, उन जो चिट हिन असांजी दादी प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी ॾाढो तुच्छ शब्दनि में लिखियो आहे, जेको डॉक्टर प्रेम प्रकाश बि चई आयो आहे। कहाणीअ में मर्दानी फितरत, औरत जे वीचार खे दोखे ऐं विश्वास ते तिखी तंज कयल आहे। कहाणी में संघर्ष लेखिका शुरूअ खां थी चुकियो आहे ऐं डॉक्टर किरदार जी धीअ जो स्कूल जी हॉस्टल में वञी मिली अचणु ऐं संदसि प्यार ऐं धिक्कार, शहनाज़ जी हालत लाइ ज़िम्मेदार घटना, संघर्ष कहाणीअ जी आख़िर ताईं जारी आहे। कहाणीअ जी आख़िर ताईं लेखिका इहो चिटो न कयो आहे त शहनाज़ सां आख़िर कहिड़ी घटना घटिजी आहे। कहाणीअ जो आख़िरी हिसो चिटण लाइक़ु आहे, जंहिंमें हू लिखे थी, ऐं पोइ आया डिॼंदे डिॼंदे ॿुधायो त उहा जंहिंखे हू नवसारीअ में छॾे आयो हो ऐं चयो हुअईं त हूअ तलाक वठी वई, सा हिकु ॾींहुं आई हुई। हुनखे ॾिसी हू ॾकी वियो। आया खे ख़र्ची ॾेई कलाक ॾेढ ॿाहिरि वञण लाइ चयाईं। जॾहिं आया घर आई तॾहिं हुन शहनाज़ खे ॻोल्हींदे हुनखे बाथरूम जे टब में सुम्हियल ॾिठो। जाॻण ते 13 महीननि जी शहनाज़ तमामु घणो रुनी। जॾहिं संदसि रोअणु बंदि थियो तॾहिं हूअ झटके सां कंधु हेठि करे हथनि खे चक पाइण लॻी। घटना छा थी, इहो सॼी कहाणी में लेखिका न चिटियो आहे। इहो पाठकनि जे मथां आहे त हू उन्हीअ खे सम्झे, जंहिंजे करे शहनाज़ जी दिमाग़ी हालत ख़राब थी आहे। लेखिका शहनाज़ जी उमिरि बि आख़िर में वञी चिटी थी करे 13 महीना। स्त्री किरदारनि जी जदोजहद ॿुधाइण सां गॾु छोकिरियुनि खे पंहिंजे जीवन जा फ़ैसिला वठण में होशियारी रखणु खपे। प्रेम जी राह अलॻि आहे ऐं हवस जी राह अलॻि। तंहिंखे पूरी तरह सम्झणु हिकु जवान छोकिरीअ लाइ ज़रूरी आहे। जेको हुन कहाणी आहे यस शी इज़ मच अवेलेबल, हुनखे टोटली हू सोचे थी त मुंहिंजो प्रेमी आहे, पर हू हुनखे कहिड़े तरीक़े सां थो ट्रीट करे पंहिंजे दोस्त जे साम्हूं। इहो कहाणीअ जो मुख्य मक़सदु लॻे थो, जेको हिन प्रोफेसर पोपट हीरानंदाणी लिखियो आहे। कहाणीअ जी भाषा शैली तंजी आहे। भाषा में शुद्ध सिंधी ऐं कुझु अरबी फारसी लफ़्ज़ इस्तेमालु कयल आहिनि, जीअं आब, पाणी, सूधो ऐं सिधो यानी ख़ूबसूरत, दर्द आमेज़, ॾुख सां भरियल, जॾी यानी अपाहिज या अपंग, उज़वा शरीर जा अंग, सदाकत सत्यनिष्ठा ईमानदारी, ऐं ॾूॾड़ो फूॾड़ो यानी लटकियल ऐं अपंग, अक्स माना प्रतिबिंब या पाछो। ही जेके कहाणीअ जा कुझु लफ़्ज़ जेके आहिनि मूंखे लॻा कि ॾुखिया आहिनि, जेके अरबी फारसीअ में आहिनि, मां उहे तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि।
सोढे जी मूमल, मूमल राणा जो राणो किरदारु ऐं सोढो जेको राणो हो उहो सोढा राजपूत हो। राजस्थान जे सोढा राजपूत असांजे बाड़मेर में थींदा आहिनि। उहा कमसन नींगर यानी कामुक लड़की, छोकिरी, बुचकार यानी पुचकारण ऐं उज़ल माना रोशन या उज्जवल। ही इन कहाणीअ जा ॾुखिया लफ़्ज़ आहिनि। हीअ हुई असांजे चूंड सिंधी कहाणियुनि जी पहिरीं कहाणी शहनाज़। ऐं ॿी कहाणी आहे कंहिंजी, कृष्ण खटवाणी जी। कहिड़ी, घिटियुनि में घुमंदड़ शख़्स। कृष्ण खटवाणी 7/11/1927 ते हुननि जो जनमु थियो आहे ऐं हुननि जेको अगम में वञी वासो कयो उहो आहे 11/10/2003 यानी 27 खां 2003 ताईं असां वटि उहो रहिया आहिनि। 75-76 सालनि जी उमिरि उन्हनि क़रीब क़रीब पाती आहे। छा था चवनि डॉक्टर प्रेम प्रकाश, कृष्ण खटवाणी अॼु ताईं हर दौर में किरदारनि जे भावनात्मक सोच जे हवाले में ईंदड़ बदिलाव खे पकड़ींदे कहाणी कम सां लड़ाई जारी रखंदो आयो ऐं हुन कॾहिं बि हथियार फिटा कोन कया। हू केतिरनि किरदारनि खे कलाकाराना शख्सियत ॾेई पाण उते थो ऐं इंसानी ऊचाइयुनि कमज़ोरियुनि समेत कला तरफ़ मख़सूस नज़र हुअण करे संदसि सौंदर्य बोध ठेठ कलाकारनि रहियो आहे। हाणे पढ़ूं था पाण घिटियुनि में घुमंदड़ शख़्स। कहाणीअ जे काफ़ी नज़दीक हिन कहाणी नवीस इंसानी मन, दुनिया, रिश्तनि विच जे कहाणियुनि खे विच वीचार में अकीचार अछूता मुशाहिदा ॾिना आहिनि। कुदरत माणण ऐं शहरी ज़िंदगी जीअण भोगण, मुसलसल लिखण पाइण ॾियण ऐं धीमे धीमे बदिलंदो रहण जो हू शायदि वाहिद मिसाल आहे कृष्ण खटवाणी। कहाणीअ में मुख्य किरदार कहिड़ा कहिड़ा आहिनि? हू मुख्य किरदार ऐं ॿिया किरदार आहिनि ॿ धीअरूं, माना हू किरदार उन जूं ॿ धीअरूं, हिकु नर्स हिकु डॉक्टर, माउ पीउ ज़ाल वग़ैरह वग़ैरह। पर जेका कहाणी आहे उहा हू किरदार जे इर्द गिर्द ई घुमे थी ऐं उहो ई सॼो हुन जो मुख्य किरदारु आहे। पर हुन में ॿुधायो आहे त हुनजे जीवन में केरु केरु कंहिं कंहिं कहिड़े तरीक़े सां रोल अदा कयो आहे। इन करे मां हिते ॾिनो आहे त हुन जा किरदार जेके आहिनि उहे कुल मिलाए करे 7 आहिनि। कहाणी जी कथा हिकु पेंशन याफ़्ता शख़्स जे ज़िंदगीअ जे अॼु ऐं कल जेको थी वियो हली गुज़री वियो आहे उन जी ज़िंदगीअ ते ॿधल आहे। हिकु आम माण्हूअ जे संघर्ष जो चिट आहे। हिकु शख़्स ॿिए खे हिकु आम शख़्स जी आखाणी ॿुधाए रहियो आहे। कहाणीअ जी शुरूआति किरदार जी ज़िंदगीअ जे हिकु ॾींहं जे सुबुह खां शाम ताईं जे बारे में ॿुधाईंदे कई वई आहे। चांहि ठाहिण पंहिंजे ऐं पंहिंजे ॿियनि धीअरुनि लाइ, ॾींहं जी रुखी सुखी रोटी खाइण, खाधे जे सामान ते धीअरुनि जो पहिरो, शाम जी चांहि ॿाहिरि वञी पीअण ऐं राति जी रोटी राॼनि ते यानी कंहिं न कंहिं शादी पार्टीअ में उते हिन सां थींदड़ वहिंवार। उनखे हिन चुटियो आहे संदसि पेट भरे खाइण या उन खां बि वधीक खाइण ऐं बदहज़मी वग़ैरह जो चिटियल आहे कहाणी में। हीउ शख़्स पंहिंजे माउ पीउ जो लाडलो हो। माउ पीउ जे सुरवास खां पोइ संदसि हालत ज़ाल जे बीमार थियण, उन जी सेवा ऐं ज़िंदगीअ जी जदोजहद माने संघर्ष, साण 2 धीअरूं, ज़ाल जो मरी वञणु, धीअरुनि खे पढ़ाए लिखाए वॾो करणु, पाण रिटायर थियणु ऐं पेंशन 110 रुपया। धीअरूं वॾियूं थियनि ऐं नौकरी करण लाइ वञनि त घर जे खाइण पीअण ते ताला लॻाए वञनि। अहिड़ी तरह जा छुटियल आहिनि हिन कहाणीअ में। लेखक किरदार खे को नालो न ॾिनो आहे। कहाणीअ जे किरदार लखें हिंदुस्तानियुनि मां को बि थी सघे थो। कंहिं बि शहर में कंहिं बि मोहल्ले में अहिड़ी ज़िंदगी जीअण वारा कुझु शख़्स ज़रूरु मिली वेंदा आहिनि। उन्हनि जी ज़िंदगीअ खे कहाणीकार पंहिंजी कला ऐं शब्द महिरण मां शब्द ॻोल्हे अखर ॻोल्हे करे छुटियो आहे। कहाणीअ जी भाषा तंज कंदड़ त आहे ई, उते किरदार जे नफ़ासती वीचारनि खे बि हिन सुहिणे नमूने चिटियो आहे। किरदार जे बीमार थियण ऐं अस्पताल में भर्ती थियण वक़्तु हिकु नर्स जे छुहाव जो चिटींदे लेखक लिखियो आहे। हिकु दफ़े जॾहिं हू सख़्तु पीड़ा मां गुज़री रहियो हो त नर्स पंहिंजो थधो हथु संदसि निरड़ ते रखियो हो। उनखे लॻो त उन्हनि आङुरियुनि सां हिकु आराम संदसि बदन में प्रवेश कयो हो। किरदार जे मन में उभरंदड़ औरत जे लाइ वीचारनि खे हिन रीति छुटियो आहे त छा ॿुढे थियण सां मर्द में औरत जे बदन लाइ कशिश न रहंदी आहे त किरदार जे शादियुनि पार्टियुनि में घुसी वञण ते संदसि नियत कहिड़ी थी रहे। लिखे थो, केरु घोट आहे, कहिड़ी कुंवार आहे, उन ॻाल्हि सां संदसि को संबंध कोन हो। बसि
संदसि खाधे सां मतिलबु हो न माण्हुनि सां। हू आसपास बीठल माण्हुनि ॾांहुं निहारींदो कोन हो, सिवड़ियुनि सजियल औरतुनि लाइ ॾांहुं बि न। यानी शादीअ जे वक़्त ते औरतुनि जे तरफ़ बि न निहारे, रुॻो हुनजो ध्यानु खाधे जी तरफ़ हूंदो। उनखे लेखक लिखियो आहे। लेखक किरदार जी हर हालत ऐं उनजी जी मन स्थितीअ खे चिटण में कामयाब थो वञे। हीउ असांजो कृष्ण खटवाणी साहिबु। हीअ जेका हिन में कहाणी में कुझु ॾुखिया लफ़्ज़ आया आहिनि उहे आहिनि वेल यानी वक़्तु या समय, संजीवनी गंभीरता, वैस यानी नसीहत, अफ़हमीदी यानी नासमझी, बुए माना खुशबू, गंध या बांस। ही अखर कुझु ॾुखिया मूंखे हिन कहाणीअ में मिलिया आहिनि, मां उहे तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि। हाणे कहाणीअ जो उद्देश्य हिकिड़ो ई आहे, पेंशन याफ़्ता माण्हूअ जी ज़िंदगी कीअं थी रहे ऐं उनखे ॿार जेको आहे या हुनजी औलाद कीअं थी ट्रीट करे। भली हुन हुनखे पालियो आहे, हुन पायो आहे, वॾो कयो आहे, पर हुनजो नज़रियो जेको आहे हुननि सां गॾु साफ़ नथो रहे। इहा कहाणी आहे घिटियुनि में घुमंदड़ शख़्स जी। टी कहाणी आहे भावना। लेखक आहे मोहन कल्पना। मोहन कल्पना साहिब जो जनम सिंध में 19/11/1930 ऐं हुननि जी वफ़ात, हुननि जो जेको अगम ॾांहुं रवानगी उहा आहे 19 जून 1992। मोहन कल्पना के बारे में डॉक्टर प्रेम प्रकाश लिखे तो, मोहन कल्पना जज्बात ऐं निजी सोच की सिहत ते ऊंचाई ऐं गिरावट ॾिनी। बिन्ही हालतुनि में इंतिहा पसंदीअ खे पसंदि कयो। मोहन कल्पना सिंधी कहाणियुनि खे नओं ऐं माना खे मोड़ ॾिनो। हिननि जी कहाणियुनि जा किरदार आसपास खां मथे गैर रवाज़ी आहिनि या गैर रवाज़ी नमूने जीअंदा आहिनि। हाणे हिन कहाणी भावना जा किरदार घणा आहिनि? 11। कहाणी जा किरदार आहिनि मां यानी राम, दयाराम, कल्याणी, प्रकाश, वासदेव, पुलिस इंस्पेक्टर, इकबाल, सखावत, माधू, डॉक्टर एंड पुलिस वारो। कहानी छा आहे? कहाणी जी कथा आज़ादीअ जे आंदोलन में भैरो वठंदड़ सिंधी कम्युनिस्ट समाजवादी नेता दयाराम जी पत्नी कल्याणीअ जे मौत खां पोइ संदसि इच्छा त खेसि सिंधु दरिया में विधो वञे ते ॿधल आहे। हीअ हुनजो प्लॉट आहे। दयाराम कल्याणीअ जे गुज़ारे वञण जी ॼाण फ़ोन रस्ते राम खे ॾिए थो पियो। राम जेको कंहिंजी बि मौत या पगड़ियुनि ते न वेंदो आहे, पंहिंजे इनकलाबी दोस्त जी ज़ाल जंहिंखे हुन भाभी चयो आहे, जंहिंसां हुनजो स्नेह संबंध आहे, जे मौत ते वञे थो, उते दयाराम जो पुटु प्रकाश जेको म्युनिसिपलिटीअ में चपड़ासी आहे, यादि थियो ॾियारे त अमां चयो त मरण बैदि संदसि लाश सिंधु नदीअ में विधो वञे। लेखक दयाराम जे इनकलाबी ऐं समाजवादी नेता जो चिट, आज़ादीअ लाइ सिंधियुनि जो संघर्ष ऐं हिंदुस्तान में संदनि माली हालत, स्वतंत्रता सेनानी हुअण खां पोइ बि का सुविधा न वठणु, ग़रीबी हालत में रहण जो चिट बि चिटियो आहे। लिखे थो, ॾिसो छा थो लिखे, बिल्कुलु अखियुनि मां ॻोढ़ा कढी ईंदा तव्हांजा। लिखे थो, मथे खां ॾीओ ॿरियो थिए पर हेठां कणिक रखियल न हुई। केॾो दिलि खे छुहंदा। त प्राणी जेॾी महिल वेंदो आहे हली, त असांजे समाज में हिकु रवाजु आहे, ॾीए जे हेठां कणिक रखंदा आहियूं। उहा कणिक वरी पोइ असीं जानवरनि खे खाराईंदा आहियूं। उनजी उहो ग़रीब एतिरो आहे त हुन ॾीओ त आहे, ॾीए में तेल आहे, पर कणिक कोन अथसि। माना केतिरो ग़रीब आहे, हुनखे स्वतंत्रता सेनानी आहे। राजनीति, भ्रष्टाचार, नेताउनि ऐं कार्यकर्ताउनि जे वहिंवार खे वासुदेव किरदार जे ज़रिए ॼाण ॾींदे लिखे थो। हू अर्थशास्त्री, हिंदुस्तान जे परॾेही मामलनि जो माहिर मञियो वेंदो आहे, पर हुन बि पेढीअ ते काॻड़ीअ जो कमु पसंदि कयो। उनखां त कंहिं राजनीति पार्टीअ जो सेक्रेटरी बणिजी गुप्तनि क्लबुनि मां महीना वठे या म्युनिसिपलिटी या एडमिनिस्ट्रेटर जी ऑफिस मां ऑक्ट्रा जूं चोरियूं कराए या शाहूकारनि खे प्लाट ॾियारे लखपति थी वञे हा। हिन केतिरो सिद्धांतवादी आहे। उन सिद्धांत जो चिट हिन हिकु गुफ़्तगूअ में लेखक चिटे छॾियो आहे हिकु वासुदेव किरदार जो। माना किरदार निगारी कीअं करे, किरदार जो चरित्र चित्रण कीअं करे, उहो बिल्कुलु हिते हिकु मिसाल जेको आहे हिन मोहन कल्पना साहिबु वासुदेव किरदार जे ज़रिए ॾिनो आहे। हाणे कल्याणीअ जी भावना खे मान ॾियणो आहे। इन जे लाइ मौत ऐं इंसान जी भावनाउनि खां माना ॾींदे लिखे थो, प्राण हुअसि त जीअरे सिंध वञण जी कामना कयईं, पर शरीर जंहिंमें साह न आहे, चेतना न आहे, भावना न आहे, त हुनखे जलायो वञे, दफ़नायो वञे, ॿोड़ियो वञे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? या ईअं त मरण बैदि शख़्स जूं भावनाऊं हुनजे जिस्म खे चंबियो पवनि। केॾो वॾो सटाइण आहे हिन हिकु जुमिले में, हिकु गुफ़्तगू में। कहाणीअ में कल्याण जी इच्छा खे पूरे करण जी कशमकश सॼी कहाणी में हलंदी थी रहे।
राज पंहिंजो कोन्हे, पासपोर्ट वीज़ा कोन्हे, छा कजे हिते दयाराम जी दलील, माना पतीअ जी पत्नीअ जे मण खे जेको आहे कीअं अंतिम संस्कार कजे। सभु नदियूं त समुंड में मिलनि थियूं न, समुंड में थोरो ई सही सिंध जो पाणी त हूंदो। कहाणी उल्हासनगर में लिखी वई आहे, ऐं उल्हासनगर में समुंड आहे, उल्हासनगर में समुंड कोन्हे, समुंड किथे आहे, बॉम्बे में आहे। ऐं बॉम्बे में कहिड़ो हिंद महासागर आहे, सिंध महासागर जंहिंखे असीं चवंदा आहियूं। अॼुकल्ह जेको हुनजो जेको अरबी समुंड चयो वञे थो, पर उहो अरबी समुंड न, सिंधु सागर आहे। उन जे बारे में हीअ चिट चिटियो आहे दयाराम जी ज़रिए। कल्याणीअ खे समुंड में विझण जो फ़ैसिलो थियो त मुंबईअ ताईं कीअं खणी वेंदा। फ़ैसिलो थियो त लाश खे उल्हास नदीअ में विधो वञे त पाण ई वञी समुंड में पहुचंदो, जिते थोरो घणो सिंध जो जल बि हूंदो। कल्याण खां वठी उल्हासनगर खां वठी कीअं खणी वञिबो, एतिरा पैसा हुन वटि उन्हनि खे, त इन करे सुठो आहे त जेका उल्हासनगर में नदी पई वहे त उहा उन में वञी विझंदासीं, त उहा धीरे धीरे वञी वहंदी, समुंड में मिलंदी, त थोरो घणो त समुंड में सिंध जो जल हूंदो, उल्हास जी नदी में बि हूंदो। केतिरे सटीक चिट जेको आहे चिटियो आहे हिन में। कल्याणी खे एम्बुलेंस में पोइ बोट में खणी नदीअ में वञनि था त पुलिस तरफ़ां लाश खे जब्त करे पोस्टमार्टम वग़ैरह जो चिट आहे कहाणी में। दयाराम जा जज़्बात कल्याणी जे पोस्टमार्टम ते हिन रीति छुटिया विया आहिनि। कल्याणी, तूं त लाश आहीं, पर इहे छुरियूं मूं ते छो थियूं हलनि, तोखे त कुझु नथो थिए, तूं बि हिकु धरती आहीं। कल्याणी, हिकु धरतीअ जो ऑपरेशन तो ॾिठो, हिकु धरतीअ जो ऑपरेशन मां थो ॾिसां, इहो ऑपरेशन मां नथो बर्दाश्त करे सघियां। कहिड़ो धरती जो ऑपरेशन, माना हिंदुस्तान जा 2 हिसा थी विया हली, त दैट इज़ ऑपरेशन। धरतीअ जा 2 हिसा कीअं थींदा, पर असांजे राजनेताउनि धरतीअ जा 2 हिसा करे छॾिया। त उहे छुरियूं त हलियूं असांजे जज़्बनि ते, असांजे शरीर ते न हलियूं, पर असांजे जज़्बातनि ते हलियूं, असांजी इच्छाउनि ते हलियूं। उहे जज़्बनि ते छुरियूं हिते दयाराम ते थियूं हलनि पियूं। उहे दयाराम चए थो, मां तुंहिंजे शरीर ते उहे छुरियूं हलणु नथो ॾिसी सघां, भले मूं विरहाङे जूं छुरियूं ॾिठियूं आहिनि। आख़िर में कल्याणीअ जो अग्नि संस्कार कयो थो वञे ऐं संदसि रख सिंधूअ में मोकिली वेंदी। संदन फ़ैसिलो ग़लति हो, नदीअ तरफ़ न, पर घर खां सिधो शमशान वञनि था, ऐं संदन फ़ैसिलो बि इतिहास वांगुरु ग़लति आहे। लेखक सिंधी समाज जी भावनाउनि खे चिटण सां गॾु उन्हनि जी हालति, सिंध जो आज़ादीअ लाइ संघर्ष, ग़रीबी, भ्रष्टाचार, कानूनी प्रपंच ऐं इतिहास ते तंज कंदे इंसानी भावनाउनि जी बेक़दरी जो चिटियो आहे हिन कहाणीअ में। माना इहा भावना जेका आहे उहा एतिरी ज़ोरदार कहाणी आहे त मां चवंदुसि त तव्हां बार बार हुनखे पढ़ो। लेखक कहाणीअ में किरदारनि जी वाक़फ़ियत, संदन सुभाउ जो चिटींदे कराईंदो थो वञे, जेको साराह जो आहे। भाषा तंजी आहे। कहाणीअ में घणेई अरबी फ़ारसी लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि, छो जो ही लेखक जेके आहिनि असांजा उहे पुराणा आहिनि, सिंध में जा आहिनि, त उन्हनि जी सिंधीअ में अरबी ऐं फ़ारसी अखरनि जो हुअणु लाज़मी आहे। उहो थी थो वञे, छो जो ओॾी महिल असांजो माहौल अहिड़ो हो त असां अरबी फ़ारसी लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुआसीं, इन करे उन्हनि जी कहाणियुनि में, उन्हनि जी रचनाउनि में उहे अखर मिलनि था पिया। त उहे अखर कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके मूंखे लॻा, मां तव्हांजे साम्हूं थो रखां पियो। मुफ़लिस, ग़रीब, मुख़्तलिफ़, अलॻि अलॻि, बंदोबस्त, व्यवस्था, पाणियाठी, हॾाऊं पिंजरो, यानी जेको आहे शरीर ते मांस जो न हुअणु, मयार ऐं उलामा या उपालंब। चौथी कहाणी आहे लाल पुष्प जी। लाल पुष्प जी कहाणीअ जो सिरो आहे, शीर्षक आहे खाल ई खाल, माना खाली ई खाली। लाल पुष्प जो जेको जीवन आहे उहो 1 जनवरी 1935 खां शुरू थी करे 29 मार्च 2009 ताईं जो आहे। लाल पुष्प जे लाइ प्रेम प्रकाश साहिबु लिखनि था, लाल पुष्प सिंधी कहाणी खे माना खेसि मोड़ ॾिनो। शख़्स जी ॻोल्हा में कहाणी ॿाहिरि खां अंदरां वारे यथार्थ तरफ़ मुड़ी फ़न तरफ़ ज़्यादा सुजागी ऐं ईमानदारी ॾेखारी वई, ऐं लाल पुष्प कहाणीअ में फ्राइड जी थ्योरीअ खे अपनायो आहे। माना फ्राइड जेको लेखक हो अंग्रेजी जो, उनजो जेको टेक्निक आहे उन जी आधार ते लाल पुष्प कहाणियूं लिखियूं आहिनि। हिन कहाणी जा किरदार 9 आहिनि। हू रस्ते ते हलंदड़ किरदार, मोमबतियूं विकिणंदड़ ॿार, हुन जा भाउर ऐं भेनरूं, पिता, मोती दोस्त, होटल जो मालिक, वेटर, छोकिरी वग़ैरह वग़ैरह। कहाणीअ जो मुख्य किरदारु हू आहे। कहाणी जी कथा वस्तु जेका आहे उहा आहे विरहाङे खां पोइ मुंबईअ जे कल्याण कैंप खां पोइ मुंबईअ जे लिंक रोड बांद्रा में अची रहंदड़ हुन शख़्स जी।
उन जे हिन ते भावनाउनि ते हीअ ॿधल आहे। छा थी लिखे पियो, हू कैंप छॾे आयो आहे, ॾियारीअ ॾींहुं मुंबईअ जे समुंड किनारे घुमी रहियो आहे। ॾियारी भॻवानु रामचंद्र जे 14 सालनि जे बनवास भोगण खां पोइ अयोध्या वापसि मोटण ते मल्हाई वेंदी आहे। सिंधियुनि जो बनवास कॾहिं ख़तमु थींदो? राम जो बनवास त ख़तमु थी वियो हली, 14 सालनि खां पोइ अयोध्या वञे थो हली लंका मां, पर सिंधियुनि जो बनवास कॾहिं ख़तमु थींदो? इहो वॾो हिकिड़ो सुवालु जेको आहे लाल पुष्प उथारे थो पियो। संदसि बनवास कॾहिं ख़तमु थींदो? हुनखे बनवास मिलियो आहे पहिरीं सिंध खां, पोइ कल्याण कैंप खां। सिंध मां अची करे लॾे कल्याण कैंप में रहियो ऐं कल्याण कैंप छॾे करे हाणे मुंबई जे बांद्रा में थो रहे पियो। उनखे ॿुधाए थो पियो कल्याण कैंप खां ई हुन ज़िंदगीअ लाइ संघर्ष कयो हो, दोस्त ठाहियो हो, केॾो न ज़िंदगीअ रिश्ता ठाहिया हुआ। उतां जे रस्तनि पुलियुनि जिते वेही हुन चांहि पीती, दोस्तनि सां गपशप कई, ज़िंदगीअ जा सुहिणा ख्वाब ॾिठा। हुनजे दिमाग़ में उहो आहे त उहो अॼु राति जो हींअर ई सिंधु नगर जी ट्रेन पकड़े उते वञे ऐं कहाणीअ में किरदार जी या कशमकश वञण ऐं न वञण जी संदसि यादगिरियुनि खे लेखक कहाणीअ में चिटियो आहे। संदसि खे छा थो वणे, समुंड, मैदान या पहाड़? हुनखे समुंड सुठो लॻंदो आहे, हुनखे समुंड माण्हुनि खां बि वधीक सुठो लॻंदो आहे। मुंबई समुंड आहे, पर पहाड़ हुनखे समुंड खां बि सुठा लॻंदा आहिनि। सिंधु नगर में घणाई पहाड़ आहिनि। हू त रहंदो ई पहाड़नि जे चरणनि में हो। हुनजो मक़सदु जंहिंमें हुनजो विश्वास न रहियो हो, सभिनी खां पहिरीं उन पहाड़ ते ई उनजे अॻियां चिटो थियो हो। इहो किताब जे पेज नंबर 25 ते आहे। किरदार जी गुफ़्तगू पंहिंजो पाण सां आहे। उनजे मन जा उद्मा, इच्छाऊं, पंहिंजे मर्ज़ीअ सां प्यार, फ़ैसिले वठण जी कशमकश सॼी कहाणीअ में हलंदी थी रहे। संदसि कैंप खां मुंबईअ में लॾे अचणु ऐं पिता जी ख़ुशी ऐं पाड़े वारनि जा वीचार, तंहिंखे बि हिन चिटो कयो आहे। लिखे थो, पीउ जे चहिरे ते सराही आहे, यानी ख़ुशी आहे, ऐं अखियुनि में अभिमान आहे ऐं बदन में फुर्ती आहे, ऐं हू हेॾां होॾां निहारे रहियो आहे त कोई हुन ॾांहुं निहारे। माने जॾहिं हुन कल्याण कैंप मां निकिरी करे बॉम्बे अची रहियो आहे, सामान शिफ्ट करे रहिया आहिनि, तॾहिं जे किरदार जी हिन किरदार निगारी हुनजे हालात जी चिटियो आहे लेखक पेज 26 ते। सिंधु नगर हुन छॾियो ऐं हुनजे पिता सिंध, तंहिंजो वीचार कहाणी में सुहिणे नमूने चिटिया विया आहिनि। हू जिते बि ठहियो उतां डठो, तॾहिं ट्रक में ड्राइवर जे भरिसां वेहंदे साम्हूं शीशे में पंहिंजी सूरत ॾिसी हुनखे लॻो त उहा सूरत हुनजे पीउ जी सूरत सां बिल्कुलु मिलंदड़ आहे, जा 19 साल अॻु हुन कराची छॾींदे स्टीमर जी डेक ते ॾिठी हुई। ऐं उन सूरत में लटियल पेरनि जो दर्द हो। लेखक कहाणीअ में किरदारनि खे जोड़ींदे उन्हनि जे सुभाउ सां थोड़नि पर सुहिणनि अखरनि में परिचय थो कराए। हुन सां प्यारु कंदड़ छोकिरीअ खे कहिड़ी तरीक़े सां चिटे लेखक, उहो ॾिसो, हुन छोकिरीअ जंहिं हुनखे ख़त में लिखियो हो त मूं सां शादी कंदे त मां ख़ुदकुशी कंदसि, हाणे 2 ॿारनि जी माउ बणिजी वई आहे। यानी शादीअ जे लाइ रिश्तो त तइ थी वियो, पर उहा छोकिरी उन सां शादी नथी करणु चाहे। कहाणीअ जी पुॼाणी किरदार जे इन ई फ़ैसिले ते त हू सिंधु नगर न वेंदो ऐं पंहिंजे घर तरफ़ हुनजा क़दम वधी था वञनि, इते किरदार जी कशमकश ख़तमु थी थिए। कोई फ़र्क़ु न आहे किन बि 2 जॻहियुनि में। माना हिकु मनोवैज्ञानिक सच ॾेखारण जी कोशिशि हुन कई आहे त गुज़िरियल 3 महीननि खां ऐं हिन दफ़े उहो वॾे में वॾो अरसो हो हू सिंधु नगर न वियो हो। यानी पहिरीं त वियो हो, पर 3 महीननि खां वठी हू किथे वियो आहे। हू जिते बि बीठो आहे, धरती हुनजे पेरनि हेठां खिसकी वई आहे। हुनखे किथे न किथे वञिणो आहे, कंहिंसां बि न मिलियो आहे ऐं कुझु बि न पाइणो आहे। कहाणी आशा, निराशा, जोड़ण ऐं टुटण जी कशमकश सां गॾु सिंध जी यादि, जीवन स्तर खे ठाहिण ऐं यादगिरियुनि जो हिकु सुठो चिटु आहे। कहाणी आशा खां निराशा जी तरफ़ सफ़र थी करे। कहाणी जूं आख़िरी सिटूं हुनजो मक़सदु आहे। हुनखे किथे बि न वञिणो आहे, कंहिंसां बि न मिलणो आहे ऐं कुझु बि न पाइणो आहे। इहा हुई लाल पुष्प साहिब जी कहाणी। ऐं हाणे अचूं था गुने सामताणी जी कहाणी खंडहर ते। गुनो सामताणी साहिबु 14 जुलाई ते उन्हनि जो जनमु थियो आहे 1933 ते, ऐं 1997 ताईं हू असांजे विच में रहिया आहिनि। उन्हनि खां पोइ हुननि अगम देश जी यात्रा कई आहे। छा था लिखनि हुननि जे बारे में डॉक्टर प्रेम प्रकाश? त लेखक जा किरदार माज़ी
इतिहास परंपरा अज्ञात शक्तिअ खे साण खणी पंहिंजी भावना ऐं सोच जो अलहदो संसार जोड़े साम्हूं आया आहिनि ऐं रोमानवी दौर जो ही लेखक आहे। हिन केतिरा नवां ऐं अछूता अणछुअल प्रयोग कया आहिनि कहाणीअ में। हिन जा किरदार केतिरा आहिनि? खंडर जा, हूअ, हेमा, शंकर ऐं प्रोफेसर मलकाणी। ही टिनि किरदारनि जी कहाणी असांजी खंडर। गुनो संताणी नए दौर जो कहाणीकार आहे। कहाणी खंडर ॿिनि किरदार हेमा ऐं शंकर जे माजीअ सां वास्तो रखंदड़ आहे। ॿिन्ही किरदारनि जो जीवन कीअं बदिलियो आहे तंहिंजो चिट चिटल आहे हिन कहाणी में। कहाणी जी कथा हेमा ऐं शंकर जे कॉलेजी जीवन ऐं उन्हीअ जूं यादूं आहिनि। हेमा शंकर जी मुलाक़ात कॉलेज में एडमिशन जे फॉर्म भरण वक़्तु थी आहे। ॿिन्ही कॉलेज में हिस्ट्री विषय खयों आहे। हिस्ट्री प्रोफेसर मलकाणी पाढ़ींदो हो, जेको शादीशुदा न पर कुंवारो हो। शादीअ जे बारे में संदसि वीचार छा आहिनि मलकाणी साहिब जा? त शादीअ जो रवाज़ झंगली माण्हुनि शुरू कयो आहे। देयर इज़ नथिंग आर्यन अबाउट इट। शादी ग़ुलामी आहे। आर्य सभ्यता आज़ाद सभ्यता हूंदी सिंधु जी धारा जियां मुक्त। ही प्रोफेसर मलकाणी जेको हिस्ट्री पढ़ींदो हो उन जा वीचार हिते लेखक चिटा कया आहिनि। ॿिन्ही किरदारनि जो गॾु पढ़ाई कंदे प्यारु थिए थो। हेमा जो भाउ जो हवाई जहाज़ जे हादसे में मौत ऐं शंकर जो हुनखे दिलासो ॾियण जो चिट फनाइते नमूने चिटियो आहे। प्रोफेसर जी लाइब्रेरी जो किताबु ॼमाईंदे जयदेव जो गीत गोविंद बि हिकु गीत जो पढ़णु उनजे जो सिंधी अनुवाद कहाणी खे सुहिणो थो बणाए। त 20 सालनि खां पोइ हेमा शंकर सां मिलण थी अचे त संदन मिलण जो चिट लेखक फिल्मी अंदाज़ में चिटण जी कामयाबु कोशिशि कई आहे। लेखक जो बयानु, शंकर ॾिठो हेमा जा वार स्कूल बोर्ड जियां हुआ, जंहिं ते किथे किथे चाक सां अछियूं लीकूं निकितल हुयूं। छा सुहिणो चिटियो आहे वारनि में अछाण खे। हेमा ॾिठो माना शंकर त ॾिठो ई ॾिठो, पर हेमा थी ॾिसे त हेमा छा थी चए? शंकर जा वार अभोगा हुआ, निराड़ खां पुठियां मोट खाईंदड़ लहंदड़ वीर जियां। निराड़ में गहरियूं रेखाऊं हुयूं। अमीरी ऐं ग़रीबी, ज़िमेदारी ऐं आज़ादी, प्यार ऐं विछड़णु, इन जो बि चिट हिन कहाणीअ में आहे। शंकर जो गुफ़्तगू, तोखे पैसा हुआ त इंग्लैंड हली वईं। जल्द ई पोइ बाबा जो देहांत थी वियो। 7 भातियुनि खे पालण जो भार मूं ते हिकु रवाज़ी लेक्चर ते अची पियो। सुपना बि मां बि ॾिठा हुआ, सुपननि जो टुटण बि ॾिठो हुउमि। माज़ीअ जी ॻाल्हि न कर हेमा, इतिहास जो खून तबाहियूं खंडर आहिनि ऐं मुंहिंजे मन में। ही जेको प्रोफेसर या लेक्चरर जेको कॉलेज जो उन जा ही वीचार लिखाए। इतिहास छा आहे? यादगिरियुनि जो खंडर, इहो आहे कहाणीअ जो मर्कज़। तंहिंखे लेखक फनाइते नमूने तंजी भाषा में पेश कयो आहे। कहाणी घर जे दरवाजे खां शुरू थी, पर घर जे ॿिए पासे जो पूरो हाल, किरदारनि जो प्यार ऐं वक़्त जी मार बि बयानु करे थी। कहाणीअ जो आख़िरी पैराग्राफ चिटण जहिड़ो आहे त दरवाजे ताईं अची शंकर हथ जोड़े नमस्कार करे हेमा खां मोकिलाए दर बंदि करे छॾियो। हेमा हिकु बार दर ॾांहुं निहारियो। दर जो रंग बरसाति ऐं उस में पंहिंजी असलियत विञाए सुञाण खां ॿाहिरि थी वियो हो। दर ते नाले जी तख़्ती लॻल हुई। नालो ॾही चुको हो। घंटी कोन हुई। कड़ो अंदरां बंदि। छा फनाइते नमूने हुन चिट चिटियो आहे पंहिंजे किरदारनि जी ज़िंदगीअ जो ऐं घर जी जेका उमिरि आहे उन जो कहिड़े फनाइते नमूने लेखक लिखियो आहे। कहाणीअ जो मक़सदु कहाणी चिटो नथी करे, रुॻो लॻे थो त नायिका 20-22 सालनि बैदि नायक सां मिली जवानीअ जूं यादूं ताज़ा करणु थी चाहे, जंहिंमें हूअ कामयाबु थी वञे।